ॾखण में मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे अॻुवाणनि मुस्तनसिर महदी मौलवी महबूब अली सईद खरोस नवीद अपड़ो जिन जी अॻुवाणी में मच साने जे शहीदनि सां इज़हार यकजहती लाइ ॾखण जे मेन बस स्टैंड ते एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें शहरी नौजवान इत्तेहाद जे नौजवान सराई सज्जाद सियाल अब्दुल ख़ालिक ईसानी सलमान सुमरो समेत समाजी वर्करनि कैंप ते शिरकत कई। इन मौक़े ते कैंप ते मौजूद अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु 7 ॾींहुं आहे मच साने में शहीद थियल मक़तूलनि जा वारस रोडनि ते एहतिजाजी कैंप हणी वेठल आहिनि। असां उन्हनि सां इज़हार यकजहती लाइ एहतिजाजी कैंप हई आहे। उन्हनि मुतालबो कयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान शहीदनि जे वारसनि वटि अची संदनि जा मुतालबा ॿुधे ऐं अहिड़े वाक़े में मुलविस दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे सख़्त सज़ा ॾेई वञे। रिपोर्ट शाहिद दारे जो सिटी न्यूज़ ॾखण।